ओम साईं राम। अॼु बाबा जे अमृतवाणी मां के वचन मां तव्हां सां डिस्कस थो कयां। जीअं असांखे इच्छा थींदी आहे की असां शिरडी वञूं, बाबा जो दर्शन कयूं, तीअं अमृतवाणी में लिखियलु आहे की बाबा चवनि था जेतिरो तव्हांखे चिक थींदी आहे मूंसां गॾिजण लाइ, मूंखे बि चिक थींदी आहे की मां पंहिंजनि ॿारनि सां गॾिजां। तव्हां अगरि हिकु क़दम हलंदा त मां 10 क़दम हलंदुसि। त जेका जीअं त काई शादी कयल जेका धीअ हूंदी आहे, जेका पेके अचण सां उनखे ख़ुशी थींदी आहे, त जेतिरी ख़ुशी उन धीअ खे थींदी आहे उन खां वधीक ख़ुशी उनजे माउ पीउ खे थींदी आहे। ऐं असांजा माउ पीउ केरु आहिनि? असांजा माउ पीउ आहिनि शिरडी जा साईं बाबा। इन करे हमेशह यादि रखो की जेतिरो उत्साह ऐं जेतिरो जोश, जेतिरी ख़ुशी तव्हां में आहे शिरडी वञण सां, शिरडी साईं बाबा खे बि उन खां ॾहिणी ख़ुशी थिए थी तव्हांखे ॾिसी करे की मुंहिंजा ॿार आया आहिनि करे। ऐं हुननि जूं तकलीफ़ूं मां दूरि कंदुसि, उनखे मां ख़ुशियूं ॾींदुसि। असांजो कमु आहे बाबा खे यादि करणु, बाबा जो दर्शन करणु ऐं शिरडी में वञणु। चओ ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं राम।